Biology, class now, chapter 5, lesson 12, distinguish between processes. ॾिनल अमलनि में फ़र्क़ु कयो। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिस्टिंग्विश बिटवीन प्रोसेसिस। ॾिनल अमलनि में फ़र्क़ु कयो। नंबर चौथी एक्सरसाइज आहे डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग इन टेबुलेटेड फॉर्म। हेठि कुझु प्रोसेस ॾिनल आहिनि, उन्हनि मंझि टेबुलेटेड फॉर्म में फ़र्क़ु कंदासीं। नंबर पहिरियों आहे प्रोफेज़ एंड प्रोफेज़ वन। प्रोफेज़ ऐं प्रोफेज़ वन में असां फ़र्क़ु कंदासीं। ॿियो आहे प्रोफेज़ एंड टेलोफेज़ ऐं टियों आहे एपोप्टोसिस एंड नेक्रोसिस। पहिरीं कंपेरिज़न आहे प्रोफेज़ ऐं प्रोफेज़ वन में फ़र्क़ु बयानु कयो। प्रोफेज़ माइटोसिस जो फेज़ थींदो आहे ऐं प्रोफेज़ वन जेको आहे उहो मियोसिस वन जो हिकिड़ो मरहलो आहे। तव्हांखे ख़बर आहे त मियोसिस वन में जेको प्रोफेज़ थींदो आहे उहो इंतिहाई वॾो प्रोसेस थींदो आहे, जॾहिं त प्रोफेज़ जेको माइटोसिस जो थींदो आहे उहो शार्टर फेज़ जो थींदो आहे, थोरे वक़्त लाइ थींदो आहे एज़ कंपेयर टू प्रोफेज़ वन। प्रोफेज़ वन में छा थींदो आहे, होमोलॉगस क्रोमोसोम्स जो पेयरिंग अप थींदो आहे, पाण में जोड़ा मिलंदा आहिनि, जॾहिं त माइटोसिस वारे प्रोफेज़ में होमोलॉगस क्रोमोसोम्स जो पेयरिंग अप कोन थींदो आहे। हिन में सिस्टर क्रोमेटिड्स ते मुश्तमिल क्रोमोसोम्स ईंदा आहिनि जेके स्प्लिट अप थींदा आहिनि। प्रोफेज़ वन जेको आहे उन में क्रॉसिंग ओवर थींदी आहे, कायस्मा जी फॉर्मेशन थींदी आहे ऐं रिकॉम्बिनेशन थींदो आहे। इन्हीअ जे करे ही लॉन्गर फेज़ आहे ऐं इन जूं असां 5 स्टेजूं पढ़ियूं हुयूंसीं, जिन में लेप्टोटीन, ज़ाइगोटीन, पैक्टीन ऐं ॿिया 2 मरहला हुया। 5 मरहला गॾिजी करे प्रोफेज़ वन पिया ठाहिनि। उन्हनि मंझि क्रॉसिंग ओवर पई थिए, यानी जेकी नॉन सिस्टर क्रोमेटिड्स आहिनि उहे हिक ॿिए सां जीनियाती मादो पंहिंजो एक्सचेंज कनि पियूं, जंहिंखे रिकॉम्बिनेशन चइजे थो, ऐं उहे पाण में नॉन सिस्टर क्रोमेटिड्स हिकिड़े फिज़िकल बॉन्ड जे ज़रिए ॻंढिजनि पियूं, जंहिंखे कायस्मा सॾिजे पियो। ऐं इन खां बाद में वरी जेको प्रोफेज़ आहे उन मंझि न क्रॉसिंग ओवर थींदी आहे, न कायस्मा फॉर्मेशन थींदी आहे, न ई वरी का रिकॉम्बिनेशन थींदी आहे। प्रोफेज़ मंझि जेनेटिकल जेकी जीनियाती आइडेंटिकल क्रोमोसोम्स आहिनि या सेल्स आहिनि उहे पैदा थींदा आहिनि। प्रोफेज़ वन में जेको आहे सो तव्हांखे इहे समूरियूं शयूं जेके आहिनि उहे थोरी तब्दील थींदे मिलंदियूं। तव्हांखे जीनियाती तौर ते आइडेंटिकल सेल्स कोन मिलंदा, छो त उन्हनि में रिकॉम्बिनेशन थिए थो, जीनियाती मादे जो तबादलो थिए थो। प्रोफेज़ ऐं प्रोफेज़ वन में सिंधीअ में इहे साॻाई फ़र्क़ लिखियल आहिनि, तव्हां हिननि खे पिणु ॾिसी सघो था। नंबर ॿी कंपेरिज़न आहे प्रोफेज़ ऐं टेलोफेज़ जे विच में। प्रोफेज़ जे मरहले जे दौरान क्रोमोसोम्स कंडेंस थींदा आहिनि ऐं विज़िबल थींदा आहिनि, यानी क्रोमोसोम एक्स पंहिंजी सूरत हासिल कंदो आहे, घाटो थींदो आहे ऐं सेल जे अंदरि उहो पंहिंजी सूरत जो इज़हार कंदो आहे। इन्हीअ खां अॻु यानी प्रोफेज़ खां अॻु जीनियाती मादो क्रोमेटिन मटीरियल जी सूरत में हूंदो आहे, जेको हिकु उलझल धागे जी सूरत में मौजूदु हूंदो आहे। पर प्रोफेज़ शुरू थियण सां छा थींदो आहे त उहो क्रोमेटिन मटीरियल जेको आहे उहो नंढनि नंढनि धागनि में टुटणु लॻंदो आहे, मणेदार धागनि में, ऐं पोइ उहे घाटा थींदा वेंदा आहिनि, तव्हांजो उहे पाण में हिकु जहिड़ियूं जीनियाती जेके क्रोमेटिड सिस्टर आहिनि उहे डुप्लीकेट थी करे पाण में मिलंदियूं आहिनि, ऐं उते मिलण जे करे इहो थींदो आहे त क्रोमोसोम एक्स टाइप सूरत में ज़ाहिर थींदो आहे। टेलोफेज़ वरी असांजे मियोसिस जो आख़िरी मरहलो हूंदो आहे। उन में छा थींदो आहे त साॻियो ई क्रोमोसोम्स जेके आहिनि अनकॉइल थींदा आहिनि, उहे वरी पंहिंजी इहा जेका एक्स टाइप सूरत आहे उन मंझां उखलण लॻंदा आहिनि ऐं साॻियो ई वरी उलझल धागे वारी सूरत हासिल करे सेल जे अंदरि न्यूक्लियस जे अंदरि वरी उहे गुम थी वेंदा आहिनि। प्रोफेज़ जे दौरान ॿियो इहो थींदो आहे त न्यूक्लियस एंड एनविलप ब्रेक्स डाउन, मर्कज़ गुम थींदो आहे ऐं उन जो जेको परदो आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे उहो पिणु टुटणु लॻंदो आहे। पर टेलोफेज़ जे दौरान छा थींदो त जॾहिं 2 डॉटर न्यूक्लाई ठहण तरफ़ वेंदा आहिनि त उते साॻियो ई मर्कज़ न्यूक्लियोलस ॿीहर ज़ाहिर थींदो ऐं न्यूक्लियर मेम्ब्रेन पिणु आहिस्ते आहिस्ते उहो पंहिंजी जॻह ते मौजूदु थींदो ऐं उहे डॉटर न्यूक्लियाई जे चौधारी साॻियो ई वरी ठही वेंदो आहे। नंबर 3 फ़र्क़ु इहो आहे
त प्रोफेज जे दौरान स्पिंडल फाइबर्स फॉर्म एंड अटैच टू सेंट्रोमियर। स्पिंडल फॉर्म जेके हिकिड़े क़िस्म जा माइक्रोट्यूब्यूल्स धागा थियनि था उहे ठहण लॻंदा आहिनि ऐं अची करे क्रोमोज़ोम जी विच वारी जेका पॉइंट हूंदी आहे जेकी ॿिनि सिस्टर क्रोमेटिड खे मिलायूं बीठी हूंदी आहे सेंट्रोमेयर, उन वटि अची करे काइनेटोकोर सां अटैच थींदा आहिनि। टेलोफेज जे दौरान छा थी वेंदो आहे त हाणे तव्हांजा इहे क्रोमेटिड्स जेके आहिनि उहे अलॻि अलॻि थी वेंदियूं आहिनि, तंहिंजे करे हाणे स्पिंडल फाइबर्स जो कमु थींदो आहे पूरो। स्पिंडल फाइबर्स छा कंदा आहिनि त उन्हनि क्रोमेटिड्स खे अलॻि अलॻि करे धार धार न्यूक्लियाई ताईं पहुचाए छॾींदा आहिनि, जीव गर्डे जे पोल्स ताईं उन्हनि खे पहुचाए छॾींदा आहिनि। ईअं हाणे स्पिंडल फाइबर्स डिसअसेंबल थींदा आहिनि, उहे पाण हाणे ख़तमु थियण लॻंदा आहिनि। प्रोफेज जे दौरान ॿियो इहो थींदो आहे त क्रोमोज़ोम्स अलाइन एट इक्वेटर रेडी फॉर मेटाफेज। क्रोमोज़ोम्स जेके आहिनि उहे इक्वेटर जे तरफ़ ईंदा आहिनि ऐं मेटाफेज वारो जेको फेज़ आहे उन जी उहे तयारी ॾांहुं वधंदा आहिनि पिया। पोइ इहो मेटाफेज में इहो थींदो आहे त असांजा क्रोमोज़ोम्स जेके आहिनि उहे इक्वेटर ते लाइन या हिकिड़ी कतार जी सूरत में जमा थींदा आहिनि। टेलोफेज जे दौरान इहो थींदो आहे त क्रोमोज़ोम्स जेके आहिनि उहे हाणे पोल्स जे तरफ़ पहुची चुका हूंदा आहिनि। जीव घोड़ो साइटोकिनेसिस जे लाइ हाणे तयारु हूंदो आहे, यानी मर्कज़ जेके आहिनि उहे डाटर न्यूक्लियाई ठही चुका हूंदा आहिनि। उन खां पोइ हिते जेको साइटोप्लाज़म आहे उहो उन्हनि जे चौधारी हाणे वेढ़जण जो वक़्तु हूंदो आहे। 2 धीअर या 4 धीअर जेके जीव घड़ा आहिनि उहे शुरू थियण वारा हूंदा आहिनि। सेंट्रियोल्स मूव टू पोल्स। सेंट्रियोल्स हाणे छा कंदा हिन प्रोफेज जे दौरान, उहे पोल्स जे तरफ़ हरकत करणु शुरू कंदा आहिनि। पर टेलोफेज में छा थींदो आहे त उहे पोल्स जे मथां ऑलरेडी मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु जेको हिते असां स्पिंडल फाइबर्स वारो पढ़ियोसीं उहो तक़रीबन पूरो थी चुको हूंदो आहे। हाणे इहो इन्हनि जे पोल्स जे मथां मौजूदगी इहो ॿुधाईंदी आहे त डिवीजन जी हाणे पुॼाणी थियण वारी आहे। इहो ई प्रोफेज ऐं टेलोफेज में फ़र्क़ु तव्हां इन सिंधीअ में हिते तव्हां पढ़ी सघो था ऐं उन खे सही तरीक़े सां वरी सम्झी सघो था। 4 नंबर फ़र्क़ु आहे एपोप्टोसिस ऐं नेक्रोसिस। एपोप्टोसिस प्रोग्राम्ड हिकिड़ो प्रोसेस थींदो आहे, कंट्रोल्ड थींदो आहे ऐं रेगुलेटेड थींदो आहे। असां एपोप्टोसिस ऐं नेक्रोसिस जे बारे में अॻु पढ़ी आया आहियूं त ॿई सेल डेथ जा टाइप आहिनि। फ़र्क़ु इहो आहे त एपोप्टोसिस जेको आहे प्रोग्राम्ड हूंदो आहे, यानी जीव घर जी पंहिंजी हिकिड़ी उमिरि थींदी आहे। मिसाल जे तौर ते RBC 120 ॾींहंनि जे लाइ जहिड़ो रहंदो आहे, पोइ मरंदो लाज़मी तौर ते, पोइ हुनजी जॻह ते नओं जीव घड़ो, ताज़ो जीव घड़ो ईंदो। ईअं असांजी स्किन जे बारे में बि असां पढ़ियो हुयोसीं त 40,000 जीव घड़ा जेके आहिनि परमनेंट असांजी हिकु मिंट जे अरसे जे दौरान असांजी खल तां उहे शेड थींदा रहंदा आहिनि, छहंदा रहंदा आहिनि ऐं हुनजी जॻह ते लाज़मी तौर ते नवां जीव घड़ा ईंदा त रेगुलेशन पई थींदी आहे। पर जेको नेक्रोसिस आहे उहो एक्सीडेंटल थींदो आहे या अनकंट्रोल्ड थींदो आहे, यानी ओचितो मौत थींदो आहे जीव घड़ जो, प्रोग्राम्ड कोन हूंदो आहे। लेक ऑफ ब्लड थी वई, जीव घड़ा जेकॾहिं रत कोन थो वञे कंहिं सबब जे करे त ओचितो ओचितो जीव घड़ा जेके आहिनि उहे मरंदा आहिनि पिया, उन्हनि जी उमिरि पूरी कोन थींदी आहे, हादसाती मौत थींदो आहे जीव घड़नि जो। एपोप्टोसिस में छा थींदो आहे, श्रिंकेज थींदी आहे, ब्लेबिंग थींदी आहे, क्रोमेटिन कंडेंसेशन थींदी आहे। हाणे जीव घड़ा जेके आहिनि उहे श्रिंक थी वेंदा आहिनि, क्रोमेटिन मटीरियल जेको आहे उन्हनि जो उहो कंडेंस थियणु शुरू थींदो आहे ऐं अंदरि ई अंदरि उहो जीव घड़ो पाण ख़तमु थींदो आहे। उन जा वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जेके ऑर्गनेल हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं उहे जेकॾहिं इन्फेक्ट थींदा आहिनि त उन्हनि खे बि वरी पोइ ऑटोफेजी जो हिकिड़ो मामिलो थींदो आहे। एपोप्टोसिस सां असां गॾु पढ़ियोसीं त उन्हनि जेके इन्फेक्टेड ऑर्गनेल आहिनि उन्हनि खे पिणु वरी पोइ अंदरि असांजा जेके एंजाइम आहिनि उहे उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते ख़तमु करे छॾींदा आहिनि। नेक्रोसिस में छा थींदो आहे, स्वेलिंग थींदी आहे, रप्चर थींदो आहे, लीकेज थींदी आहे। नेक्रोसिस जे दौरान छा थींदो, जीव घड़ो स्वेल थी वेंदो, सुजी वेंदो, फाटी पवंदो ऐं उनजा जेके अंदरियां ऑर्गनेल आहिनि, जीव घड़ो आहे उहो लीक थियणु लॻंदो आहे। ईअं ॿियनि जीव घड़नि खे पिणु इहो इन्फेक्ट करे सघे थो। एपोप्टोसिस छा आहे, फॉलोड बाय फेगोसाइटोसिस। एपोप्टोसिस खां पोइ हिते वरी ॿियो मरहलो शुरू थींदो आहे फेगोसाइटोसिस जो। उन जे दौरान छा थींदो आहे, जीव घड़नि जा जेके बि ऑर्गनेल आहिनि उन्हनि खे खणी करे खाधो वेंदो आहे, उन्हनि खे ख़तमु कयो वेंदो आहे। नेक्रोसिस खां पोइ हिते वरी छा थींदो त जेकॾहिं लीकेज थी वई त ॿिया जीव घड़ा इन्फेक्ट थियणु शुरू थींदा ऐं उहे पिणु मरणु शुरू थींदा आहिनि।
एपोप्टोसिस में it is triggered by inner cause, DNA damage, etc. etc. अंदरूनी सबब जे करे ख़ासि तौर ते एपोप्टोसिस थींदी आहे। जीव घड़ जी उमिरि पूरी थी वई उन जे करे थींदो आहे, या वरी DNA वग़ैरह खे जे करे डैमेज थी वियो त उन जे करे थींदो आहे। नेक्रोसिस में छा थींदो आहे त एक्सटर्नल फैक्टर हूंदो आहे, मिसाल जे तौर ते को एक्सट्रीम टेम्परेचर आहे उन जे करे थी वियो, या टॉक्सिन थी वियो, या धकु लॻो, या स्ट्रेस जीव घड़नि खे अची वियो त उन जे करे पिणु नेक्रोसिस थींदी आहे, जीव घड़ा ओचितो ओचितो मरण लॻंदा आहिनि। एपोप्टोसिस जेको आहे उहो फिजियोलॉजिकल थींदो आहे, असांजे जिस्म जे लाइ सिहतमंद अमल आहे, रिफ्रेशिंग आहे, नवां नवां जीव घड़ा पैदा थींदा आहिनि पिया। पर नेक्रोसिस पैथोलॉजिकल आहे, बीमारियुनि जे करे थींदो आहे, बीमारी पैदा कंदो आहे, गैंग्रीन वग़ैरह मिसाल जे तौर ते, या ट्यूमर कैंसर आहे, ऐं ट्यूमर कैंसर एपोप्टोसिस न थिए त पोइ लाज़मी तौर ते वरी इहो लीड कंदो कैंसर ॾांहुं या ट्यूमर ॾांहुं। एपोप्टोसिस ऐं नेक्रोसिस विच में सिंधीअ मंझि साॻियो ई इहे फ़र्क़ लिखियल आहिनि, तव्हां हिननि खे पिणु ॾिसी ऐं सम्झी सघो था। असांजो अॼोको लेक्चर एक्सरसाइज नंबर 4 डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग इन टेब्यूलेटेड फॉर्म्स पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।